जी दोस्तों जी वञूं था पिया असां कहिड़ो ॻोठ आहे ये बहादुर ॻोठ बहादुर कलोई तालको शहदादपुर सां भरिसां ई ॻोठ आहे जिते असांजी मेडिकल कैंप थियण वारी आहे 7 तारीख़ ते 7 तारीख़ सुबुह 10 बजे खां 3 बजे ताईं वञूं पिया हींअर असां उहो प्रमोशन मटीरियल आहे हीअ सॼो ध्यानु खोड़ सारा ॻोठ खे ॾी था अचूं ॾिसो था मिली था अचूं था पिया ऐं गॾो गॾु पाठा गॾु कहिड़ा डॉक्टर पाठा गॾु मोहम्मद रहीम साहब है जी जी हाँ डॉक्टर कासिम जेको आहे उहो सेक्रेटरीस पंहिंजो डॉक्टर नतीम जेको ॿारनि जो डॉक्टर ऐं डॉक्टर अब्दुलरहीम मेमण इहे छा आहिनि फिजिशियन आहे अच्छा माना हाणे कहिड़ा कहिड़ा मरीज़ पंहिंजे हिन कैंप में सघंदा सेक्रेटरी जा मरीज़ ईंदा जी मंशियात वारा नफ़्सियात वारा हा मंशियात वारा ॿियो मिर्गी फालिज वारा हा फिजिशियन में चेस्ट इन्फेक्शन आहे हेपेटाइटिस आहे अच्छा शुगर आहे प्रेशर आहे हा ब्लड प्रेशर ओहे पेशेंट अची सघंदा ॿारनि जे मरीज़नि जा आहिनि अमराज़ आहिनि हा हा बीमारियूं उन्हनि जा सही अच्छा सभु डॉक्टर स्पेशलिस्ट आहिनि स्पेशलिस्ट सभु FCPS कंसल्टेंट छा आहिनि सभु FCPS कंसल्टेंट अच्छा अच्छा सही सो दोस्तों हीअ तव्हांखे ॿुधायूं था पिया 7 तारीख़ आहे असांजी कैंप मेडिकल कैंप आहे ॻोठ आहे बहादुर कलोई जेको शहदादपुर शहर आहे उसां गॾो गॾु ॻोठ आहे नंढिड़ो सो उते 7 तारीख़ जी वीडियो असां ठाही था पिया इनशाला तव्हांखे अॻिते बि ॾेखारनि था असां अॼु वञूं था पिया हुन ॻोठ में पंहिंजो प्रमोशनल मटीरियल उते विराइण जे लाइ ॻोठ में ऐं आस पास में सो मुंहिंजो तव्हांखे असां इंफॉर्म करे छॾियूं महिरबानी